अस्सलाम वालेकुम दोस्तों, तव्हांजे लाइ हिकु बहितरीन अॼु अपडेट असां आंदी आहे ऐं तव्हांजी हिकु कम जी ॻाल्हि बि तव्हां सां कंदासीं। इन तकरार ड्रामे जे बारे में कुझु ॻाल्हियूं ऐं नई अपडेटूं बि तव्हांखे ॾींदासीं ऐं उमेद आहे हीअ वीडियो तव्हां आख़िर ताईं ॾिसंदो। जे आख़िर ताईं वीडियो ॾिसो त पोइ चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब करे छॾींदा। शायदि खुसो वीलॉग यूट्यूब चैनल तव्हांजो चैनल आहे। असांजे पेज खे बि फॉलो लाइक शेयर ज़रूरु करे छॾींदा। दोस्तों, तव्हांखे ख़ासि ॻाल्हि ॿुधाईंदा हलूं जेको हिन तकरार ड्रामे जंहिंजी में मतिलबु हिकु डायरेक्शन आहे जेका उहा आहे असगर चौधरी जी। ऐं असगर चौधरी तव्हांखे ख़बर आहे उहा आहे भावल ख़ान ऐं हिन जी डायरेक्शन इन्ही जी में ई ड्रामो हली रहियो आहे। ख़ासि करे ऐं जंहिंखे ही सिलेक्ट करे अदाकार खे उहो अदाकार एड कयो वेंदो आहे। जीअं हाणे सीनियर अदाकार असद कुरैशी तकरार ड्रामे में दबंग एंट्री करे चुको आहे। अहिड़े हिसाब सां अॻिते हली तव्हांखे मां वाज़े करे ॿुधायां त कमाल खान जी बि एंट्री थी सघे थी दोस्तों। ठीकु आहे न, अॻिते हली थी सघे थो 150 किस्त खां पोइ या 100 किस्त खां पोइ उन जी बि एंट्री थी सघे थी। ऐं कुझु ॿियनि अदाकारनि जूं बि एंट्रियूं थींदियूं दबंग एंट्रियूं। ऐं जीअं ड्रामे खे तूल पकड़े ड्रामो जीअं अञा बहितरीन थिए। ऐं हिकिड़ी ॻाल्हि मां तव्हांखे ॿुधाए छॾियां, सिंध टीवी ऐं KTN वारनि जी मतिलबु पाण में हिकु हाट हले थी, मुक़ाबिलो हली रहियो आहे त हो चाहिनि था त असांजा ड्रामा कामयाबु वञनि ऐं इहे अदाकार होॾे न वञनि ऐं असांजी कहाणी भली हुजे। असांजे चैनल ते व्यूज़ घणा अचनि। इन जे करे सिंध टीवी वारा जेका अदाकार आहिनि मतिलबु इहे त कंहिंजा ख़रीद थियल न आहिनि, लेकिन ही पंहिंजे हिसाब सां अदाकारनि खे हिकु न ॿिए ड्रामे में उन खे करेक्टर ॾेई छॾींदा आहिनि जीअं एतिरो मसरूफ़ हुजनि कंहिं ॿिए चैनल ते वञी हू एक्टिंग न करनि। ख़ासि करे ईअं ई कयो थो वञे। इहो तव्हांखे असां वाज़े करे ॿुधायूं त हीअ जेका ज़ेर ज़िंदगी जा अदाकार हुया उहे ॾिसजो तव्हां अन क़रीब तकरार ड्रामे ऐं मोहब्बतनि जो माग ऐं मक़तल में आहिस्ता आहिस्ता तव्हांखे नज़र ईंदा दोस्तों।